रोहिणी में बरसाती पानी में काल न थियण खिलाफ मुतासिरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अछियूं कुबियूं जे इलाइक़े पीर हामिद शाह पाड़े में केतिरनि ई घरनि अंदर 4 खां 5 फुट ताईं पानी बीठल हुजण करे रहवासी सख़्त परेशानी ऐं अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि, जंहिं ख़िलाफ़ बरसात मुतासिरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते बरसात मुतासिरनि दाहिर ॾिठो त पीर हामिद शाह कॉलोनी में घरनि ऐं घिटियुनि अंदर पानी अञा ताईं 4 खां 5 फुट बीठल आहे। अच वञ जा रस्ता बुधियल आहिनि। केतिरनि ई ॾींहं खां बीठल पानी निकाल न थियण सबबि घरनि जूं दीवारूं किरी रहियूं आहिनि। हिननि वधीक चयो त गंदे पानी ऐं गंदगी सबबि मच्छरनि जे वधंदड़ आज़ार ॻोठाणनि खे बीमारियुनि में मुब्तला करे छॾियो आहे। कब्रिस्तान में पानी बीहण करे क़बरूं मिसमार थी रहियूं आहिनि, जंहिं करे ताज़ो दफ़न कयल लाश गंदे पानी में लुढ़ी रहिया आहिनि। मुतासिरनि सखर इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त घरनि मां पानी कढाए वधीक नुक़सान खां बचाए वञे।